माथेलो मूमल जी माड़ी मां लियाकत बोज़दार जी रिपोर्ट मूजिब सिंधी अदबी संगत शाख माथेलो मूमल जी माड़ी जो बानी मेंबर ज़िले घोटिके जो मशहूर सुघड़ मोहब्बत ऐं अमन जो प्रचारक शाइर मोहम्मद इब्राहिम शेख 70 वरियनि जी ॼमार में दिल जो दौरो पवण सबबि घोटिके जी अस्पताल में लाॾाणो करे वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ में PPUC ॿेड़ीअ जे सदार सनाउल्लाह भुट्टो, शाह ख़ालिद, लियाकत बोज़दार, ज़ैन बुखारी, अब्दुल गफ़ार भुट्टो, अब्दुल हई भुट्टो, मंज़र बुखारी, बगन खान कालादी, बाबू बिड़ो, परियल शेख, मोजल शाह, कामरेड तौसीफ़ बोज़दार, आफ्ताब शाह, मोहम्मद इस्माइल चना, अब्दुल वही शेख, ईदन कालादी समेत अदीबनि, शाइरनि, सुघड़नि ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़नि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सिंधी अदबी संगत शाख बुखारा ॿेड़ी ऐं शाख माथेलो मूमल जे माड़ी जे कलम धणियुनि मरहूम मोहम्मद इब्राहिम शेख जे इल्मी अदबी ऐं समाजी ख़िदमतुनि ते खेसि ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कंदे चयो त मरहूम सुघड़ मोहम्मद इब्राहिम पूरी ज़िंदगी सिंधी लोक अदब जी ख़िदमत कंदे गुज़ारी, जॾहिं त मोहब्बती ऐं ॿाझारी तबियत सबबि हमेशह इलाइक़े वासियुनि जी दिलनि में ज़िंदा रहंदो।